नाज़रीन, सिंजोरो लॻ चकुटी जमड़ाऊ में सैयद चंद शाह बुखारी जो 38हों उर्स अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उर्स जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी रहियूं। रिपोर्ट करे रहियो आहे साहिल महर। सिंजोरो लॻ चकटी जमड़ाऊ में सैयद चंद बादशाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो 37हों उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जूं तक़रीबूं 2 ॾींहंनि ताईं जारी रहियूं। उर्स मुबारक में वॾे तइदाद में मुरीदन ऐं अक़ीदतमंदन शिरकत कई। उन मौक़े ते सैयद चंद बादशाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जे मुरीदन ऐं अक़ीदतमंदन जो वधीक छा चवणो हो, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। माशाल्लाह तमामु सुहिणे नमूने सां उर्स मुबारक हले पियो, जंहिंजी लखनि जी तइदाद में दुनिया आयल आहे। कल्ह लेडीज़ जो ॾींहुं हो जंहिंमें तक़रीबन लखनि जी तइदाद में लेडीज़ बि हुई। अॼु बि माशाल्लाह रश तमामु वधीक आहे, जंहिंमें लंगर बि माशाल्लाह तमामु सुहिणो हले पियो। सवनि जी तइदाद में देगूं लही पियूं आहिनि। साईं जो ही अल्हम्दुलिल्लाह 37हों उर्स मुबारक आहे ऐं तमामु अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वेंदो आहे। ऐं हिन उर्स जी सभिनी खां ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन में अदब ऐं आदाब जो तमामु घणो ख़्यालु रखियो वेंदो आहे ऐं ख़वातीन जे लाइ हिकिड़ो अलॻि डेट 3 तारीख़ जेकी आहे हू ख़वातीन जे लाइ आहे, 31 तारीख़ सिर्फ़ु मर्द हज़रात जे लाइ आहे। तमामु महिरबानी सभिनी अक़ीदतमंदनि जी ऐं मुरीदनि जी ऐं जेके चंद बादशाह जे दरबार ते हाज़िरी लाइ आया ऐं हिते जो लंगर खाधऊं, हिते दुआऊं खणण आया। अॼु दुबई मां भी माशाल्लाह कुछ दोस्त आया हैं। ऐसी हस्ती के नक्शे कदम पर में चलने की तौफीक अता फरमाए, क्योंकि इन्होंने ही इस बड़े सगीर पाक हिंद में शमाए मोहम्मदी रोशन की है। शमाए मोहम्मदी जो रोशन करने वाले होते उनका नाम सदा ता क़यामत तक रहता है। वलियन ऐं दरवेशनि हमेशा प्यार, अमन ऐं मुहबत जो दर्स ॾिनो आहे। असांखे बि घुर्जे त असीं दरवेशनि जे ॾिनल दर्स ते अमल करियूं। कैमरामैन दिलीप कुमार सां गॾु साहिल महर, आवाज़ TV, सिंजोरो।